दोस्तों रिवायतन में अचे तो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे उहो 20 वरियनि जो थियो त खेसि मजाज़ी मोहब्बत जो कान लॻो। कोटड़ी जे मिर्ज़ा मुग़ल बेग जो शाह हबीब में कामिल वेसा हो ऐं खेसि दुआ फीणे लाइ अक्सर पंहिंजे घर में वठी ईंदो। हू अरगोन हो, संदसि घर में सख़्तु पर्दो हूंदो हो। संदसि घर में अगाई थी पवंदी हुई त मुर्शिद खे अर्ज़ु करे दुआ लाइ वठी ईंदो हो। हिकु दफ़े संदसि न्याणी बेचाक थी पई। इत्तफ़ाक़ सां साॻिए वक़्तु शाह हबीब जी तबियत बि नासाज़ हुई। इन्ही करे मिर्ज़ा बेग जे अर्ज़ ते पुट अब्दुल लतीफ़ खे साणसि वञण जी हिदायत कयाईं। शाह लतीफ़ मुग़ल जी दुख्तर जो हुस्न ॾिसी बेख़ुद थी वियो ऐं संदसि आंगुर पंहिंजे हथ में झलींदे चयाईं, जंहिंजी आंगुर सैयद हथ में तंहिंखे लहर न को लोॾो। इहे सुखुन सुणी मिर्ज़ा ऐं संदसि अज़ीज़ गुस्से में लाल थी विया, पर ॿाहिरां सबर अख़्तियार कयाऊं। हुन खां पोइ अंदरां सैयदनि खे अहिड़ो त तपाए रखियाऊं जो हू लाचार थी उतर तरफ़ कुझु मुफ़ासिलो परे वञी धार हवेली अॾे वेठा। इश्क जी कान लॻण खां पोइ शाह हरण ऐं हुमा वांगुरु सहराउनि ऐं बयाबाननि में सरगर्दा ऐं हैरान थी पियो फिरंदो हो। हिकु दफ़े त 3 ॾींहं सांद हिकु हंधि ग़श पियो हो। संदसि जिस्म ते वारी जा तह चढ़ी विया ऐं रुॻो संदसि कपिड़े जो पलांद पे ॾिठो। क़ज़ा सां हिकु पनु हार जे वञी मथसि नज़र पई, जंहिं सारो अहवाल वञी शाह हबीब रहमतुल्लाह अलैह खे सुणायो। शाह हबीब रहमतुल्लाह अलैह उॾामंदो अची उन हंधि पहुतो ऐं ॾाढे सोज़ मां चयाईं, लॻी वाओ वया अङण लटिजी। शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह बेख़ुदी जी हालत मां छिरक भरे उथियो ऐं ठही पई जवाब में चयाईं, पेई खणे पसाओ पसण काण पिरियन जे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो सैर ऐं सफ़र। हिकु ॾींहुं शाह ओचितो बिना कंहिंखे ॿुधाइण जे जोगियुनि जे संग में हंगलाज ॾांहुं हलियो वियो। ॾसजे थो त हू साणसि गजे टकर वारे वाट ते वठी वियो हो ऐं संदसि सोहबत में 3 वरियां सफ़र ऐं सियाहत में रहियो। जोगियुनि जी सहबत में जीअ खे अनेक जफ़ाऊं ॾिनाऊं, जहानी तजुर्बा पिरायाईं ऐं अमलो अतमुक ख़ज़ाना हथ कयाईं। हंगलाज ॾांहुं वेंदे जेके हंध ऐं मकान ॾिठाईं, तिन जो ज़िक्र ससई वारनि सुरनि सुर खाहोड़ी, सुर रामकली वग़ैरह में कयो अथसि। हंगलाज खां मोटंदे शायदि ठठे खां सिंधू नदी वारो पतन, हुकरी, मुगलिन, लखपत, हालार, द्वारका, पोरबंदर, जूनागढ़, गिरनार ऐं खंभाट घुमियो। ठठे में मखदूम मुइन ऐं ॿियनि आलिम फाज़लनि सां बि रिहाणू कयाईं। मखदूम मुइन खे मखदूम तारो बि चवंदा आहिनि। वतन ॾांहुं वरदे जैसलमेर ऐं थर बि घुमंदो आयो थो ॾिसिजे। सुरमारुई में थर जे नज़ारनि ऐं थरियुनि जी ज़िंदगी जो अखियुनि ॾिठो अहवाल ॾिनो अथसि। मुमकिन आहे त जैसलमेर खां 5 कोह परे लडाणो टकरी ऐं उन सां लॻल काक कंदी बि ॾिसी आयो हुजे। सुरमूमल राणो अहिड़ी शाइरी ॾेई थो, सारे ॾिज सैयद चए लडाणे तां लाइ। नंगर ठठे ॾांहुं वरंदे हिकु ग़ार में हिकु शख़्स खे ॾिठाईं त ही मिसरा निहायत दर्दनाक नूह में पियो चवे, हेकलाई हेल पूरींदसि पुनुह ॾे। पुछण ते मालूम थियो त हू हिकु जत हो ऐं हालनि जे भरिसां लंघंदे फ़क़ीरनि जे वातां इहा मिसरे ॿुधी हुयाईं। शाह
चाहीं त बेत जूं बाक़ी 2 मिसरूं बि ॿुधाए। उन ते जत ख़ुशी ॾेखारे शाह तंहिं ते ॿी मिसरा चई ॿुधायसि। अॾा डूंगर लकियूं सोरियूं सॼण सील। ॿी मिसरा ॿुधंदे ई जत वजद में अची वियो। टीं मिसरा ॿुधण लाइ बेताब थियो। जंहिं ते शाह टीं मिसरा बि ॿुधायसि त कर ॿेली आहिनि ॿेल जे परियां जा माण मूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो बेत ख़त्म करण ऐं जत जो फोत थियण। शाह जे अरमान ऐं अजब जी हद न रही। पोइ जत खे उते दफ़न कयाईं। उन जत जी क़बर अञा ताईं वाटड़नि खे ॾिसण में ईंदी आहे। शाह अक्सर चवंदो हो त इन जत जहिड़ो दर्द वारो इंसान मूं कॾहिं कोन ॾिठो आहे। शाह हबीब रहमतुल्लाह अलैह पुट जे फिराक में बेहाल थी पियो। रातों ॾींहुं धणी दर खे ॿाॾाईंदो हो त संदसि वरी खेसि सलामत अची मिले। मखदूम नूह जे दरगाह ते बि हर उहा दुआ पिनंदो हो। हिकु ॾींहुं ओचितो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अची पंहिंजे घर सहिड़ियो। पीउ जूं अखियूं ठरी पयूं। वरें जो विछोड़ो हिकु लहज़े में लही वियो। शाह हबीब रहमतुल्लाह अलैह पुट जे फिराक में बेहाल थी पियो। रातों ॾींहुं पियो धणी दर खे ॿाॾाईंदो हो त संदसि पुट खे सही सलामत अची मिले। मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते बि हर उहा दुआ पिनंदो हो। हिकु ॾींहुं ओचितो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अची पंहिंजे घर सहिड़ियो। पीउ जूं अखियूं ठरी पयूं। वरें जो विछोड़ो हिकु लहज़े में लही वियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शादी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे घर मोटी अचण खां सतत ई मथसि शादी जो ॿंधण पियो। जंहिंजो कारण घणो वक़्तु बेताब थी झंग वादियूं ऐं रण फिरियो हो। तंहिं सां ई कुदरत सां नातो जोड़ियो। उहा हुई मिर्ज़ा मुग़ल बेग जी न्याणी बीबी सैयदा बेगम, जंहिंखे शाह जा मुरीद पोइ अदब विचां ताजुल मख़दूरात सतियुनि जो छट सरींदा हुआ। हू पाण सां पंहिंजो नंढो भाउ गोलो वठी आई हुई जो जल्दी गुज़ारे वियो। शाह जो औलाद। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे को औलाद कोन थियो। बीबी खे हिकु बार उम्मीद वारी थी हुई पर कहिया थी पयसि। इन जो कारण हिन रीति ॼाणायल आहे। हिकु ॾींहुं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे फ़क़ीरनि खे परे खां सहकंदो ईंदे ॾिठो। पुछण ते मालूम थियसि त बीबी खे पले ते दिलि थी पई आहे। इहो फ़क़ीर डोड़ी वञी घणे पंध तां पलो हथ करे आयो हो। इहो हाल ॾिसी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह चयो त अहिड़ो औलाद ई घुरियो जो ॼमण खां अॻु ई मुंहिंजे फ़क़ीरनि खे थो रुलाए। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हमेशह चवंदो हो त हीउ फ़क़ीर ई मुंहिंजो औलाद आहिनि, जिन जूं दिलियूं इश्क़ खां घायल आहिनि। तहक़ीक़ दरवेश जा मुरीद संदसि नूरी पत आहिनि। तो सो ईअं इश्क़ जी पुॼाणी थी। जंहिंजो हथ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह झलियो हो, उहा ई संदसि माना निकाह में आई ऐं मजाज़ी इश्क़ जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।